मुझा दोस्त अजीज जॾहिं अम्मा ॿुधो त बचड़ो ॿोली बि पियो ॻाल्हाए, बचड़ा खोले चयो अम्मा ॿिए कंहिं सां प्यार नाहे, मुंहिंजे दिलि में मदीने वारे मीर जो प्यार थी वियो। ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजा बाबा, बेशक बचड़ो तव्हांजो हा, पर हीअ दिलड़ी तव्हांजी न की मुंहिंजी हीअ दिलि मुंहिंजे मुस्तफ़ा जे हवाले थी वई आहे। बच्चो इहो कावड़ में ॻाढ़ो थी वियो, झट में खणी डंडे में हथ विधे, कहिड़ो बेफ़रमान बचड़ो आहे, अबे ॾाॾे जा दीन मज़हब छॾे करे महबूब मुस्तफ़ा सां प्यार थो करे। मां चवेसि थी, यानी छोकिरे जी मां ज़ाल चवेसि थी वाइदो कयो थो त जीअं तूं चवंदे ईअं कंदासीं। चवे थो छा कयां? चवे थी महबूब ॾे वञ। बचड़े में हलण जी ताक़त नाहे, बचड़े के खणण जेतिरी हिम्मत नाहे, जैसा बचड़ो प्यार थो करे तूं उन ॾे वञ। केरु थो कहॾे अचे तूं मयार पूरी करे आ, त बचड़े जे आॾो चवंदासीं त असां मयार पूरी कई, तुंहिंजो कोन आयो उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा न रुॻी ईंदो, हिनखे वठी बि वेंदो, जन्नत में बि पुॼाईंदो आहे। ओ यहूदी मुझे हुजूर जे दर ते आयो, जो मुस्तफ़ा मुरकी रहियो आहे, निहारे चवण लॻो ऐं अल्लाह जा नबी मां फलाणो यहूदी। मुझे मुस्तफ़ा फरमायो सुञाणा पियो, मुंहिंजी ज़ाल यहूदी। मुझे मुस्तफ़ा फरमायो सुञाणा पियो, कीअं अचण थियो आहे? चवे थो मां बि यहूदी, मुंहिंजी ज़ाल बि यहूद, पर मुंहिंजो बचड़ो तो महबूब जो आशिक़ बणिजी वियो। मुझे महबूब दे खिदमत में अर्ज़ो करे, ओ सुहिणा नबी मुझे बचड़े जो हाल हीणो आहे, मुझे बचड़े जी ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा आहिनि, ओ तू मुस्तफ़ा जे लाइ सिकी रहियो आहे। मुझे हुज़ूर फरमायो देर न कयो, ग़ुलामनि खे अबू बकर सिद्दीक़ सुहिणा, उमर सुहिणा, उस्मान सुहिणा, अली तरफ़ अचो त मां मुस्तफ़ा पंहिंजे दीवाने ॾे थो हलां। जेॾी महिल मुझो मदीने जो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहदे आयो आहे, जो हिकु यहूदी जे अङण ते, ओ मुसलमान कलमे पढ़ो, कलमो पढ़ी करे कलमे वारे खां नफ़रत करण वारा, भाउ भाउ खां नफ़रत करण वारा, अखियूं खोल, आशिक़ मुस्तफ़ा जो हुई, उम्मती महबूब जो हुई, कम कंहिंजा थो पियो करे। मुंहिंजे हुज़ूर जो दीवानो हुई त हुज़ूर जे किरदार, हुज़ूर जी सूरत, हुज़ूर जे सीरत जे मथां निकाह कर, जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा कयो आहे ईअं कर, जीअं मुस्तफ़ा चयो आहे ईअं चओ। मुंहिंजो महबूब उन यहूदीअ जे दड़े ते पहुतो आहे। जेॾी महिल यहूदी अंदर आयो, ज़ाल खे थो चवे त पंहिंजे बचड़े खे ॿुधा त उन जो महबूब आयो आहे। बचड़े जूं अखियूं बंदि थी वियूं, मां रोए थी महबूब थई, चओ चओ उथी दिलड़ी सुजागी कर, जे तलबी पई से आया थई, अजायो रोन, अजायो रोन, अजायो रोन, जो सजण ने कया सदड़ा सजाया थई, अजायो रोन, अजायो रोन, जो सजण ने कया सदड़ा सजाया थई। सुबान में सदड़ो करे थी चवे बचड़ा अखियूं त खोल, जंहिंजे लाइ तुंहिंजो रूह सतू पियो खाए, जंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि दीवानी हुई, अखियूं खोल ॾिस अॼु मथां उहो महबूब तुंहिंजे बीठो आहे। बचड़े जॾहिं कननि ते आवाज़ पियो त मुंहिंजो महबूब आयो आहे, बचड़े अखियूं खोलियूं, मुझे मुस्तफ़ा जे चेहरे ते निगाह पई आहे, मुझे हबीब जे चेहरे ते निगाह जीअं पहुती वई आहे, बचड़े जे ज़ुबान मां निकितो ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ये चई करे बचड़ो तैयार दे हलियो वयो पर गाल कहन थी खुटे ओहो पीउ ओहा मां कंहिंखां बचड़ो केरु कोन छिनंदो आहे मुझे मुस्तफा कुछ भी न चयो ज़ाल मुड़स हिक ॿिए ॾे निहारे वरी बचड़े ॾे निहारे वरी मुझे महबूब ॾे निहारे चवनि था सुहिणा नबी हे हींअर असांजो नाहे हींअर आहे बि तुंहिंजो त बाक़ी मामिलो बि तुंहिंजे हवाले आहे परिचो हैदरी परिचो हैदरी दिल पर अली जो नालो जी छाती चौड़ी करे वठंदो छो त अली अली सुने अबू बकर सिद्दीक जे सदाकत कुर्बान सुने उमर जे अदालत कुर्बान सुने उस्मान जे हयात कुर्बान लेकिन मुझे जेको अली है वो अली 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 बस वरी मौजू के अॻिते वधायो अज़ीज़ाने मन छो त शेर खुदा जो नालो वठण सां दिल जा जेके न वाल न हड़े ईअं खुली पवंदा सुभान अल्लाह छो त अली अली आहे न ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो भरे नारो हणे ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो भली नारा हणे चइजो चहने यारनि सां प्यार ओहो भली नारा हणे चइजो यारियां वारो आ यार ओहो सीनो चौड़ो करे छो त टिकेट जन्नत जी हैदर आॾी तो टिकेट जन्नत जी हैदर आॾी तो पंहिंजे हथनि सां पाण वठी तो जेको उन जन्नत वञण लाइ तयार भले नारो भरे हणे अज़ीज़ाने मन उन यहूदी औरत ऐं यहूदी मर्द फ़ैसिलो कयो मुंहिंजे महबूब ॾे निहारे चवण लॻा हाणे असांजो कोन्हे सोच जा मुसलमान केड़ी मां केड़ो पीउ आहे जेको इएं बचे जो जसद खाकी हवाले करे जेकॾहिं ॿाहिरी मुल्क में बचड़ो जान जान छॾे वेंदो आहे अम्मा चवंदी आहे माल विकिणा थी ज़ेवर विकिणा थी खर विकिणा थी हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो बचड़ो घुराए ॾियो मां उन जो चहिरो ॾिसां छो त मां हूंदी आहे हाणे उन जे दिलि ते इहो पत्थर कंहिं रखियो आहे चओ महबूब जे रब रखियो आहे छो रखियो आहे जेकॾहिं हू यहूदी पंहिंजे हवाले कनि हा त पंहिंजे तरीक़े सां दफ़नाइनि हा मुंहिंजे अल्लाह जे कुदरत इहो गवारा न कयो जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा सां प्यार कयो आहे जंहिं मुंहिंजे महबूब जो दीदार कयो आहे जंहिं कलमो पढ़ियो आहे इन जी तदफीन को ॿियो न करे मुंहिंजो महबूब पंहिंजे हथड़नि सां पाण करे त क़यामत ताईं अचण वारनि दीवाननि आशिकनि परवाननि खे ख़बर पवे त मुंहिंजो मुस्तफ़ा न रुॻी यतीमनि जो यार आहे पर वफ़ादारनि जो बि सरदार आहे मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं उन माउ पीउ चयो त हाणे महबूब तुंहिंजो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा फरमाए मूंखे त इहा ख़बर आहे त मुंहिंजो आहे मुझे रब मुखे ॿुधायो आहे त महबूब तुंहिंजो आहे मुंहिंजो आहे तॾहिं त मुंहिंजो इंतज़ार पियो करे मुंहिंजो आहे तॾहिं त पहुचण सां मूं ते मुंहिंजे रब ते कलमो पढ़ी रहियो आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तवजह कजा मुंहिंजा दोस्तो उन नौजवान ज़्यादा नमाज़ूं त कोन पढ़ियूं हुयूं रोज़ा त कोन रखिया हुया हज त कोन कया हुया उमरा बि कोन कया हुया पर हुन दिलि मुंहिंजे यार खे ॾेई छॾी पहिरियों जुमिलो यादि कर
कजा गाल दिल जी हली रही आ जेस ताईं दिल मुझे मुस्तफा के न ॾींदे जियां पढ़ई तीअं पियो कर अल्लाह जे ज़ात वा बरकात के मुझे इबादतुन जी परवाह नाहे रोज़न जी परवाह नाहे हजन जी परवाह नाहे इन जो मकसद इहो नाहे त इहो अमल न कर नमाज भी खुदा के वणंदी आहे रोज़ो भी खुदा के वणंदो आहे हज भी खुदा के वणंदो आहे पर तॾहिं वणंदो आहे जॾहिं ज़ुबान ते क़ुरान हुजे सीने में मुझे मुस्तफा जो प्यार मौजूद हुजे कुरान करीम जी आयत सां गॾु दलील ॾींदो अचां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जो नंढड़ो हिकिड़ो नौजवान सहाबी आहे नालो आहे उमैर बिन साद छा नालो वरितो पाणी विझ जलसा करे करे यकीन कयो थकिजी पियो हाणे बि जलसो करे हेॾे आयो हा मजन खां वठी पर छा कयूं दोस्तनि बस जेसिताईं ज़िंदगी आहे 36 महीननि जो कोर्स थो पियो हले हेपाटाइटिस जो अञा 14 लाइ 15 महीना डॉक्टर चयो त मौलाना तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे मां चयो हा मुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे चए थो 36 महीना त पूरा करी थो पर किरी कोन थो करी मुंहिंजो खाइण पीअण में त पाण खे सुकाए छॾे थो चए थो निंड कर मुंहिंजो निंड कयां या मुस्तफा जो शान पढ़ां जिंदगी जी काई खबर कान्हे मैं सो जाऊं या मुस्तफा करते करते मैं सो जाऊं या मुस्तफा करते करते खुले आँख सल्ले अला कहते कहते खुले आँख सल्ले अला कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा जशन यार जो मरज परेशान छो सीनो चौड़ो करे वे खुली वे निधन को नहीं हिते छा चो मां कब्र में भी चवंदुसि ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान अड़े मां त सुहिणे नबीअ जो गुलाम आहियां ओ जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त मिठड़े नबीअ जो गुलाम आहियां ॿी काई शइ त न ॼाणा थो रुॻो पढ़ंदो सलातो सलाम आहियां ॿी काई शइ त न ॼाणा थो रुॻो पढ़ंदो दुरूदो सलाम आहियां ॿी काई इबादत नाहे मूं वटि रुॻो उन जी मुहबत आदियत में ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि रुॻो उन जी मुहबत आदियत में रखी इस्मो आका जो अखिड़ियुनि ते पयो चुमंदो मोहम्मद नाम आहियां जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहिणे नबीअ जो गुलाम आहियां नंढड़ो सा 4-5 साल उम्र नालो अथसि उमैर बिन साद मक़सद में ॻाल्हियूं मक़सद में ॻाल्हि कई थम बि कया ॿुधाई ॻाल्हि हुया न हज़रत मुझे हुजूर जो नंढड़ो सहाबी आहे उमिरा 4-5 साल नालो आहे उमैर बिन साद उन जो सॻो चाचो आहे उन जो नालो आहे जुल्लास बिन सुवैरा नाला पई यादि कजो नंढड़े बचड़े जो नालो छा आहे उमैर बिन साद चाचे जो नालो छा आहे वॾी उम्र वारो आहे जुल्लास बिन सुवैरा मुझे महबूब जे दरबार में नंढड़े भाइटे खे रोज़ वठी ईंदो आहे नंढड़े ॿार खे आङुर लाइ वठी ईंदो आहे मस्जिद में वठी ईंदा आहियूं मौलवी कावड़ो आहे बार बार वठी था अचनि पढ़ण अचनि कोन निमाज़ में टीचूं
उलमा जे खिदमत में अर्ज़ा अल्लाह करे त सभई उलमा मदीने वञनि मुझे ख्याल में के 12 14 लाइ 16 दफ़ा कुर्बान वञा मदीने वारा घोट तुंहिंजे पाक इस्मत किने पोजड़े के हाज़िरी नसीब थिया खुदा जो कसम मदीने तय्यबा में हर फर्ज़ नमाज में बस तवज्जो हुंदो हिकड़े पासे ते जिंदगी में का एड़ो फर्ज़ नमाज मदीने में मुझो गुज़रे जेको हरम में फर्ज़ पढ़ा ऐं बारड़े जो रोण मुझे कन ते न पहुचे अज ॾींहं ताईं एड़ो ॾींहुं कोन आयो आहे अज ॾींहं ताईं एड़ो फर्ज़ नसीब मूंखे न थियो आहे जो हुज़ूर जे हरम में फर्ज़ पढ़ा ऐं उते बारड़े जो रोण न अचे केॾांहुं न केॾांहुं रोण ईंदो पोइ कंहिं दीवाने खां पुछम सादात वेठो हो उन खां पुछम मुझो हिकिड़ी नमाज़ में अहिड़ी कान थी गुज़रे जंहिंमें बारड़े जो रोण न हुजे चई क़यामत ताईं ईंदे क़यामत ताईं इहो रोण ॿुधंदे मुझो छो कि तोखे कान्हे ख़बर त मुंहिंजो हसन ऐं हुसैन हिते घुमंदा हुया हसन ऐं हुसैन हिते टिलंदा हुया हिते हलंदा हुया अल्लाह खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो हलण ऐं घुमण एॾो त वणी वियो आहे जो क़यामत ताईं हिते बचड़ा ईंदा रहंदा जॾहिं मस्जिद में हा अलबत्ता अहिड़ो ॿार न आणियो जंहिंखे पेशाब करण जी ख़बर न हुजे अहिड़ो ॿार न आणियो छो त जीअं मस्जिद जी हुरमत बरक़रार रहे बाक़ी चीची लॻाए ॿारनि खे वठी ईंदा कयो मस्जिद में ईंदा नंढड़े इलाइक़ो अचणु सिखंदा रुॻी अचण जी ॻाल्हि कान्हे का जंहिं ज़मीन ते पेर रखंदा उहा ज़मीन चवंदी मुंहिंजा मौला हिन बचड़े जे पेर तां सदको छो त काॾे थो वञे अल्लाह जे घर में वञी रहियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वक़्त ज़ोरीअ गुज़री वेंदो ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं त मां अर्ज़ कयां हज़रत उमैर बिन सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु 4-5 सालनि जो मासूम पंहिंजे चाचे जुल्लास बिन सुवैर सां गॾु मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में ईंदो आहे मुंहिंजे आका जो चहिरो ॾिसंदो आहे मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे पंहिंजो अंदर ठारींदो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में जेको ईंदो आहे उनजे उमिरि खे ॾिठो कोन वेंदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा जेके चाहींदो आहे वंड वंडे ॾेई छॾींदो आहे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उन बचड़े के रंग लगी वियो आहे मुझे हुजूर जो दीवानो बणजी वियो आहे अॼु हिकिड़ी अहिड़ी नमाज़ थी जंहिंमें जुल्लास बिन सवैरा यानी हज़रत उमैर बिन सअद जो चाचो वो घर में वेही रहियो आहे वो नमाज़ ते कोन आयो मुझे मदीने जे मीर आखिरत जो बयान कयो क़यामत जो बयान कयो क़यामत जो मंज़र कब्र जो मंज़र मुझे महबूब बयान कयो बार त नंढड़ो आहे सवाबन गुनाहन जी ख़बर नाहे पर मुझे मुस्तफ़ा जो दीवानो आहे रोते रोते मुझे महबूब जो पैगाम ॿुधे थो उहे लुड़क लाड़ींदो घर में पहुतो आहे चाचो जुल्लास साम्हूं अची वियो चवे थो चाचा अॼु तूं मुंहिंजे महबूब जे दरबार में कोन हले अॼु त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा क़यामत जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं हन क़ब्र जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं हन जो अञा ताईं मुंहिंजे अखियुनि जो पाणी नथो सुके उहो जुल्लास बिन सुवैरा नमाज़ हुजूर जे पोयां पढ़ंदो हो अछड़ी दाढ़ीअ वारो हुयो पर अंदर जो भाड़ियो हुयो जुमलो न सम्झ उन चवा अंदर जो मुनाफिक हुयो छा हुयो मुनाफिक हुयो जुल्लास बिन सुवैरा नो बारड़े जी ॻाल्हि ॿुधी करे छो त घर वारनि जो बारड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुनजे रुअण खे ॾिठो हिन महसूस कयो त मुंहिंजे घर जा भाती हिन बारड़े जे रुअण मां वधीक मुतमइन थियनि था पिया मुंहिंजी ॻाल्हि पोइते थी हटे हकल करे उन सोणे नंढड़े उमैर बिन सअद खे चवण लॻो ज़ुबान बंदि कर वधी थो इहे ॻाल्हियूं कंदो चवे थो चाचा इहे त कोन थो कयां मां त उन महबूब जूं ॻाल्हियूं थो कयां जॾहिं तूं मूंखे रोज़ वठी हलंदो आहे चाचा तूं ई त वठी हलंदो आहे उन पीढ़ीअ जी प्रचार थो कयां उन यार जूं ॻाल्हियूं थो कयां चवे थो ज़ुबान बंदि कर चवे थो चाचा कीअं बंदि कयां या त वठी न हली हा हाणे वठी हलियो हुई हीअ ज़ुबान ऐं दिलि हिकिड़ी थी वई आहे हे बंदि नथी थिए चाचे हकल ॾिनी ओ बेवकूफ़ इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि चवे थो चाचा ॻाल्हियूं दुनिया जूं थींदियूं रहंदियूं पर हे दुनिया जो न मुंहिंजे महबूब रब्बुल आलमीन जो महबूब
मुझे मदीने जो ताजदारा चाचो जुल्लास जेको मुनाफिका कावड़ मां चवे तो ओ बेवकूफ जेकॾहिं सुणे मोहम्मद जूं ॻाल्हियूं सचूं आहिनि पोइ असां गॾहनि खां अबतर आहियूं। हिन जो ईअं चयो भाई खे निहारे चयो चाचा छा पियो चवी कि सच थो चवां बकवास बंदि कर चाचा महबूब मोहम्मद लाइ ईअं थो चवी त जे उहो सचो आहे त असां गॾहनि खां अबतर जी हा सच थो चवां। उन महिल थियो चाचा मां वञे थो पंहिंजे महबूब खे ॿुधायां थो त मुंहिंजा आका ए चाचो मुंहिंजो जेको नमूना करे थो अचे निमाज़ूं पढ़े रोज़ा रखे ए वॾियूं वॾियूं चादरूं ढके थो अचे मुंहिंजा आका ए मुंहिंजो चाचो सचो नाहे ॾिसण में मोमिन अंदर में हू लॻो पियो आहे। नाला ॿुधाया तव गौर सां नाला ॿुधजो उमैर बिन सअद नंढड़ो मुंहिंजे महबूब जो दीवानो आहे। जुल्लास बिन सुवैरा वॾी उमिरि वारो थी चुको आहे। हो नंढड़ो ॿारड़ो दौड़ंदो आयो रोंदो सहाबा वेठा आहिनि हुज़ूर वेठो आहे। यादि रख तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो नबी हयादार नबी छाहे हयादार मां नथो चवां। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन नबी इल्ला अन युज़न लकुम इला तआमिन गैर नाज़िरीन इना वलाकिन इज़ा दुईतुम फदखुलू फइज़ा तअमतुम फस्तनिसून फंतशिरू फिल अर्दि फइज़ा ولكن إذا دعيتم فادخلوا فإذا طعمتم فانتشروا في الأرض ولا مستأنسين لحديث إن ذلكم كان يؤذي النبي فيستحيي منكم والله لا يستحيي من الحق। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में जिक्र बयान कयो कंहिंजो जिक्र बयान कयो ओ मुस्लमान गौर कर मुझे हुजूर जे घर में जॾहिं बि को खाधो पचंदो हो हुजूर अकेलो कोन खाईंदा हुआ सहाबा खे घुराए करे खाईंदा हुआ। वो सहाबा पंहिंजे घर जी मानी कान वणंदी हुई तीतू हूंदी हुयूं केॾी महिल थो दूहो दुखे जेॾी महिल हुजूर जे घर में दूहड़ो दुखंदो हुयो का खुशबू ईंदी हुई सहाबा हिक ॿिए खे सॾु कंदा हुआ इंतज़ार कर ॼाणो महबूब सॾु कयो। मक़सदु खाधो खाइण न हूंदो हुयो मक़सदु हूंदो हुयो इन बहाने सां महबूब सां कचहरी बि थींदी ॿ ॻाल्हियूं बि थी वेंदियूं। लेकिन अल्लाह जो कुरान तो बुधाए मुझे पेनी आज़रब उन सहाबा के मनो करे छदी त मुझे मुस्तफा जे दर में अखियूं न विझी वेहंदा कयो मुझे महबूब जे घर में जेसिताईं ताम प्यार न थे अगवाट न वेंदा कयो जेसिताईं मुझो महबूब न सदेव तेसिताईं न वेंदा कयो। जॾहिं महबूब सदड़ो करे उन महल वञो वरी मानड़ी खाई गालिन जे बहाने बेगी न रहो इन ज़ालिकुम कान युज़िन नबी ताजो घणो वेहण मुझे महबूब के तकलीफ थो दे फयस्तही मिनल हक पर मुझो महबूब मुस्तफा हयादार नबिया इन करे तव्हां के नथो चवे मां अल्लाह वल्लाहु ला यस्तही मिनल हक मां अल्लाह हया न कंदो हा चई छॾींदो हा। अंदाज़ो त लगा हुजूर जा दीवाना हन हुजूर जो दीवानन जो मामलो आ दरमियान में गवाही मुझे रब ॾेई रहियो एॾो प्यार मुस्तफा सां मुझे अल्लाह जो अज़ीज़ा ने मन इन नंढड़े ॿार हुजूर जे दरबार में रोई अर्ज़ कयो मुंहिंजा आका मुंहिंजो चाचो बदमाश थी वियो आहे इन रूप में ग़लत अंदाज़ में आहे। हुजूर जा सहाबा वेठा हुया मुंहिंजे आका करीम नंढड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं सहाबा अर्ज़ कयो आका जुल्लास कहिड़ो नाहे तवजो सहाबा छा चयो आका जुल्लास अहिड़ो नाहे सालनि खां सुञाणो पिया ओ त ॾाढो नेक आहे अछड़ी ॾाढीअ ते पहुची वियो आहे ज़िंदगी मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में गुज़ारी अथई ओ त दीवाननि वांगुरु रहंदो आहे मुंहिंजो मुस्तफा बुरकी रहियो आहे उन नंढड़े ॾे हुजूर निहारियो
नजड़े दे हुजूर निहारो तवज्जो कर ओ वर इस्ताफते असांजे दोस्त में अली नवाज सरदारी जे महबूब जे मीलाद जे महफिल में दावत ते अचण वारो सरकारी गुल मोहम्मद सईद ताज मोहम्मद मौजूदगी में ओ मुझा दोस्त मुझे मुस्तफा जो शान बुधण वारो मुझे हुजूर उन नजड़े मासूम दे निहारो जॾहिं नजड़े दे हुजूर निहारो आशिक बयान कयो अल्लाह अकबर वरी शहर विसरी मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं हुजूर पंहिंजे नंढड़े मासूम दीवाने ॾे निहारियो उन जे अखड़नि में लुड़क अची विया उन यकदम अर्श ॾे निहारियो नंढड़े अर्श ॾे निहारियो निहारे दिल में थो चवे मौला मां उमिरि जो त नंढड़ो आहियां पर तूं ॼाणी थो त कूड़ो न आहियां मुझा मौला मां उमिरि जो त नंढड़ो हां तुझे महबूब मुस्तफा जो दीवानो हां ओ मुझा करीम रब मुझे महबूब जा सब सहाबी मुझे मुनाफिक चाचे खे नथा ॼाणनि पर मुझा मौला तूं ॼाणी थो मुझा मौला तुझे महबूब जो दीवानो हां अॼु मुंहिंजी लज रख अज मुझी लज रख मासूम बचड़ो आ हुजूर जो सहाबी आ नंढड़ो आ रोई तो रब खे चवे ओ मुझा करीम रब अज मुझी लज रख जा एतरे में चुल्लास बिन सुवेरा चयो सहाबा पुछो चुल्लास हे उमर बिन साद छा तो चवे उन चयो त बिल्कुल गलत तो चवे मुखे अल्लाह जो कसम मां हुजूर जो दीवानो मुखे ही कसम मां हुजूर जो परवानो इन कसम खणण शुरू कया मुझो मुस्तफा खामोशा अल्लाह जे ज़ात फरमा जिब्रील जी रब चली न देर न कर आहे त नंढड़ो पर दीवानो मुझे यार जवा आहे त मासूम उम्र त नंढड़ी आ पर दीवानो मुझे महबूब जो आ देर न कर मां अल्लाह जो कुरान खणी वञो त 14 सदी जे अंदर मुझे मुस्तफा जा दीवाना जॾहिं स्टेज ते वेही ॻाल्हि कनि त नंढड़नि जे दिल खे बि ख़बर पवे त जे मुस्तफा सां प्यार कंदासीं त रब कॾहिं बि ॾुखियो थियण कोन ॾींदो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीम नारे हैदरी नारे पीर मुझा दोस्त अजीज उन नंढड़े जे अखड़नि में लुड़क लड़ी आया सहाबा हेॾा उसको हुजूर जा सहाबी जुल्लास बिन सुवेरा सां ॻाल्हाए रहिया आहिनि मुंहिंजो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन मासूम खे निहारे रहियो आहे जिब्रील क़ुरान करीम जी आयत खणी आयो यहलिफून बिल्लाहि मा क़ालू वलक़द क़ालू कलिमतल कुफ्र वकफरू बाद इस्लामिहिम ओ मुझा महबूब हे कूड़ा कसम चुल्हा सुखणी रहियो आ बेशक उन कलमो पढ़ियो हो पर इस्लाम आणण खां बाद में वरी कुफ्र ते हलियो वियो आ चुल्हा सुकूड़ो आ तुंहिंजो हे मासूम नंढड़ो साहबी सचो आ रब गवाही ॾेई रहियो आ जिब्रील कुरान करीम के खणी मुझे महबूब जे सीने अतहर ते पहुतो आ कुरान हुजूर जे सीने ते नाज़िल थियो मुझे मुस्तफा उन जुलास दे निहा उन नंढड़े उमर दे निहारो जेको अर्श दे ॾिसी रहियो हो मुझे मुस्तफा फरमायो उमर ओ उमर जी मुझा आका हुजूर फरमायो लुड़कन खे तुझे सच्चाई जी गवाही मुझे अल्लाह अर्श तां मोकिलिया जवाब दे मुझा दोस्त चलो पहिरो जुमलो याद करा जेको पहिरीं चयो कहिड़ो हुजूर जे मीलाद जे लाइ दिल में इश्क जो हुजण ज़रूरी ये जुमलो विसारे न छॾिजां सॼी तकरीर इन जे गिर्द घुमंदी हुजूर जे मीलाद जे लाइ दिल में हुजूर जे इश्क जो हुजण ज़रूरी आहे ऐं इश्क ऐं मुश्क कॾहिं बि लिकण जा परिचय कॾहिं बि लिकण जा दलील या अखाड़ो दसियो तव्हांखे हा मुंहिंजा दोस्त मुश्क बि लिकंदो आहे खुशबू कान ईंदी आहे कंहिंखे जंहिंजो नक बंदि हूंदो आहे
इश्क जी भी खबर कान पहुंदी आहे कंहिंखे जो जंहिंजे सीने में दर्द वारी दिल कान हूंदी आहे जंहिंजे सीने में दर्द वारी दिल हूंदी उहो ॿिए जो दर्द समझी सघंदो जंहिं मुहबत कई हूंदी उनखे मुहबत जी ख़बर हूंदी जंहिं ख़ुशबू हणी हूंदी उनखे ख़ुशबूअ जी बि ख़बर पवंदी सादड़ो जुमिलो चवां सादे अंदाज़ में चवां उलमा जी महफ़िल मौजूद आहे मुंहिंजे मदीने जे ताजदार जा सहाबी जुमिलो यादि कजो ऐं दिलि जे सीने ते चिठे लिखी छॾिजो हुज़ूर जा सहाबी जेॾी महिल मदीने तैयबा जे अंदर केॾो ॿाहिरों ईंदा हुया हुज़ूर जे कॾहिं मौजूद ॿिया गुल मोहम्मद न हूंदा हुया त हिक ॿिए खां पुछंदा कोन हुया गलीअ गलीअ में वञी करे मिटड़ी खणी सुखंदा हुया जंहिं मिटीअ मां ख़ुशबू ईंदी हुई पक थींदी हुई त उन हेॾे पेर पातो हुज़ूर जा साहबी मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईंदे ऐं वेंदे कहिड़ी ॻाल्हि सां सुञाणंदा हुया जवाब ॾियो वॾी ॻाल्हि ॿुधाइण थो चवां रुॻी तव्हां जवाब ॾियो कीअं सुञाणंदा हुया कीअं न चओ जितां जितां सरकार तो विखूं वारे हलंदो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो ॼणो कतूरीअ जाके मणहारे हलंदो तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान कॾहिं फंडी पकिरीअ मां खीर प्यारे हलंदो कॾहिं फंडी पकिरीअ मां खीर प्यारे हलंदो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो जितां जितां सरकार विखूं वारे हलंदो ॼणो खतूरीअ जाके मणहारे हलंदो कंहिंजो अक़ीदो जो सहाबा दिल खोले चओ ओ मीलाद करण वारा तोखे मुबारक हुअनि ओ या रसूल अल्लाह जो नारो हणण वारा तोखे लख लख मुबारक हुअनि ख़ुदा तोखे असीम अक़ीदे जो मालिक बनायो आहे इन अक़ीदे जी ख़बर त महशर जे मैदान में पवंदी भले चओ त या रसूल अल्लाह चवण वारा मुशरिक आहिनि असां ते कोई फर्क न पवंदो भले चओ त या रसूल अल्लाह चवण वारा काफ़िर आहिनि असां ते कोई फर्क न पवंदो लेकिन हिकिड़ो जुमिलो ओ चवण वारा भाउ ओ चवण वारा भाउ हिकिड़ो जुमिलो हिन सजण साईं जे चरे फ़क़ीर जो यादि रखी छॾिजा मूंखे जवाब ॾे जॾहिं मुंहिंजे मदीने जे मीर ऐलाने नबूवत फरमायो हुयो उन वक़्त में फ़क़ति ॿ टोला हुया हिकिड़ो अबू जहल अबू लहब उतबे शेबे जो हुयो हिकिड़ो टोलो मुंहिंजे मदीने जे गुलामनि जो हुयो मुंहिंजे आका जे आशिक़नि जो हुयो कसम ते तोखे परवरदिगार जो सॼी तारीख़ आदो रखी करे मूंखे जवाब ॾे ए फ़क़ीर तुंहिंजे आदो मौजूद आहे अबू लहब जे टोले मां ऐं मुहम्मद जो आवाज़ ईंदो हो अबू लहब जे टोले मां ऐं मुहम्मद जो आवाज़ ईंदो हो उतबो शेबो ऐं नबी करे चवंदा हुआ पर अबू बकर सिद्दीक़ चवंदो हो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह हुज़ूर जो सहाबी अली मुर्तज़ा शेर ख़ुदा नंढड़ो आहे चवंदो हो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह मूंखे जवाब ॾे त हुज़ूर खे सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे या रसूल अल्लाह चवण वारा हुज़ूर जा सहाबी आहिनि या अबू जहल जा पोइ लॻनि जवाब ऐ मुस्लमान खुदा जे वास्ते भलो ईमान बचा मुशरिक जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन काफ़िर जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह
ईंदो ई कोन ऐं जो आशिक़ जे ज़ुबान तां वींदो ई कोन मुशरिक जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन काफ़िर जे ज़ुबान ते या रसूल अल्लाह ईंदो ई कोन महबूब जे दीवाने जे ज़ुबान तां वींदो ई कोन छो याद रखी छॾ ॿुध ॻाल्हि जेकॾहिं मुशरिक बि या रसूल अल्लाह चवे त हो मुशरिक रहंदो ई कोन छो त मुझे आका खे मुझे मदीने जे ताजदार खे मुझे रब ए नवाज़े छॾियो आहे ए नवाज़े छॾियो आहे ज़मीन ते कदम रखे काथे कदम रखे जवाब दे ज़मीन ते कदम रखे कहिड़ी ज़मीन ते मक्के जे ज़मीन ते कदम रखे कदम त मुझे हुज़ूर मक्के जे ज़मीन ते रखियो कसम थे तोखे पैदा कंदड़ रब जो जवाब दे रूह ज़मीन खे रब पाक कयो आहे या कोन कयो आहे जवाब दे मुसलमान अगर न कयो आहे मस्जिद छो ठाही थी जवाब दे अगर न कयो बनीअ में निमाज़ छो थो पढ़ी जवाब दे अगर न कयो कमत में निमाज़ छो थो पढ़ी जवाब दे अगर न कयो घर में निमाज़ छो थो पढ़ी जवाब दे कंहिं बि हिक नबीअ जी सवा लख अंबिया मां कंहिं हिक नबीअ जो बि सबूत दे उन जे उम्मत खे इजाज़त हुई बदन में निमाज़ूं पढ़जो गाॾियुनि में निमाज़ूं पढ़जो घरनि में निमाज़ूं पढ़जो जिते पढ़े मस्जिद ठाहिजो या त दलील ॾे जे दलील न आहे त पोइ मञी वठ त मुझे मदीने जे मीर कदम मक्के जी ज़मीन ते रखियो आहे अल्लाह रूह ज़मीन खे पाक बनाए छॾियो आहे जे मुझे मुझा दोस्त है कुछ यार वो मुझे सुना मुझा मिठड़ा भा सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से हिकिड़ो सच्चा तो कबूल करी तरह भी सच्चा कबूल न करी तरह भी सच्चा मुझे मुस्तफा जमीन ते कदम रखियो अल्लाह रूह जमीन के पाक बनाए छॾियो तो मुखे जवाब दे जमीन ते रब का महबूब कदम रखे अल्लाह जमीन के पाक बनाए छॾे जे आशिक जे दिल ते मुस्तफा कदम रखे जवाब दे उन जे दिल खे रब छा बनाईंदो अञा जुमलो चवण ते भले हिकिड़ो जेको मां उथी थो वञा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन हिन फ़क़ीर जूं ॻाल्हियूं यादि कजो मतां ॻाल्हि रहिजी न वञे मतां ॻाल्हि रहिजी न वञे ये कायनात कंहिं बनाई जो मुझे अल्लाह मखलूक कहजी ए जमीनू आसमान कहजा जो सभिनी जो पैदा कंदड़ मुझो अल्लाह मगर रूए जमीन ते बादशाही मुझे महबूब मुस्तफा जिया परी मां जुमलो दोहराईंदुसि इन कायनात जो बनाईंदड़ मुझो अल्लाह इन कायनात ते बादशाही अल्लाह पंहिंजे महबूब जे हवाले करे छॾी आहे ठकावन वारी तकरीर कोन ॼाणंदो आहे मुखालफ़त वारी न ॼाणंदो आहे लफ़्ज़ लफ़्ज़ जुमलो जुमलो समझाए हलंदो आहे सवाल कर त फ़क़ीर ओ सजण सईदा चरिया दीवाना जवाब ॾे कीअं मुझे मुस्तफा जी बादशाही मौजूद आहे हुज़ूर त कुंभ जे खज़रा में मां तोखे जवाब ॾियां हुज़ूर त हुज़ूर जे सहाबा जे मथां हली आहे छो त जंहिंजी बादशाही हींअर अॾे शहबाज़ शरीफ़ जी बादशाही हले थी पई न अदो शहबाज़ वज़ीर आज़म वज़ीर दाख़िला फलाणो वज़ीर ख़ारिजा फलाणो मुशीर फलाणो केरु चवंदो त साबिक़ जवाब ॾियो केरु चवंदो साबिक़ न अदो इमरान ख़ान वेठो त आहे पार्लियामेंट हाउस बि साॻियो आहे अदो इमरान बि साॻियो आहे मगर जॾहिं नालो वठिबो साबिक़ वज़ीर आज़म अदो फवाद भी वेठो साबिक़ मिनिस्टर अदो अली मोहम्मद भी वेठो साबिक़ मिनिस्टर जेके भी वेठा आहिनि वेठा
मौजूद हन तो बि साबिक़ा थी विया छाजे करे साबिक़ा थी विया जेके अॼु मौजूद हन सुभाणे इहे बि साबिक़ा हूंदा जेको अॼु वज़ीर आज़म कल वज़ीर आला हुयो अॼु साबिक़ा वज़ीर आला छाजे करे मौजूद कुछ ॾींहं वरी साबिक़ा इन करे जो जंहिं कुर्सीअ से इहे चंबड़ियल हन इन कुर्सीअ जी इज़त केतिरी आहे मूंखे जवाबु ॾे छो त इन्हनि जी बादशाही ख़त्म थी वई त विज़ारत बि ख़त्म थी वई मुंहिंजे मुस्तफ़ा जी बादशाही जो दलील को थो ॾियां मां हिकिड़ो सवाल थो कयां त हज़रत उमर मुंहिंजे मुस्तफ़ा जो ग़ुलाम जो हज़रत उमर मुंहिंजे मुस्तफ़ा जो अगर को मां जो लाल आहे त चवे त सही त साबिक़ा उमर फारूक चई ॾेखारे भला जे अञा न तो हज़रत साहब मीलाद जी मुखालफत करण वारा तरावी नमाज हज़रत अमीर उमर पंहिंजे दौर खिलाफत में मुंहिंजा दोस्त अज़ीज नाफिजुल अमल कराई जेकॾहिं उहो साबिक़ा त उन जा कानून बि साबिक़ा को छो थो तरावी करी जवाब ॾे हज़रत उस्मान ज़िन्नूरैन अज़ानों चुमे जूं हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जे दौरे खिलाफत में थियूं छो तो बन अज़ानों चुमे जूं जे साबिक़ा त वो साबिक़ा बना अरे सहाबी त सहाबी तो मां जो लाल ईअं बि न चई सघंदो त अब्दुल कादिर जीलानी साबिक़ा गौसे आज़म ईअं न चई सघंदो ज़ुबान उथलंदी कोन पर जे उथली त दीवाना कटे उछलाए छॾींदा छाजे करे जो साबिक़ा उहो हूंदो आहे जंहिंजी कुर्सी साबिक़ा हूंदी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी बादशाही बि क़ाइमात मुशीरन वज़ीरन जी बादशाही मुझे मुस्तफा की कुर्सी कायम क़यामत ताईं कायम जे मुझे मुस्तफा ना है रहमत किथों हली रही है बहरहाल मुझा दोस्तों मां तव्हां टाइम खणो चीज माफ कजो बाक़ी सिर्फ 5 मिनट मूंखे ॾियो फ़क़ति 5 मिनट त मां अर्ज़ु पे कयो जेका ॻाल्हि खणी आयसि अध में रहिजी न वञे कहिड़ी ॻाल्हि पे कयो त मुंहिंजो महबूब जितां लॻंदो हुयो सहाबा कीअं सुञाणंदा हुया साहबा कीअं सुञाणंदा हुया जुमिलो ॾियण थो चाहियां ॻाल्हायो त जुमिलो ॾियां दिलि ठारियो हिन सजण साईं जे फ़क़ीर जा जुमिला ॿुधो दिलि ठारियो मोहबत वारा जुमिला हूंदा नफ़रत वारा न हूंदा छो त मुंहिंजा दोस्त असां मेड़ण वारा हूं खेॾण वारा न हूं टुटल तस्बीह खे जोड़ण वारा हूं जुड़ियल तस्बीह खे तोड़ण वारा न हूं छो त मुंहिंजा दोस्त जंहिंजो यार जंहिंखे सेखारींदो आहे उहो ई ॿुधाईंदो आहे अज़ीज़ाने मन मुझा दोस्त अज़ीज हुजूर जा सहाबी मुझे आका के सुञाणंदा हुया छा सां वाकई कोन था खोलियो ॼण तव्हां हाणे जलसो करे मोटी आया अज़ीज़ाने मन मुझे हुजूर जा दीवाना हुजूर के खुशबू सां सुञाणंदा हुया ईंदा हुया त मिट्टी ॿुधाईंदी हुई ठीकु आहे न हिकिड़ो जवाब ॾियो ॻाल्हि सम्झी नालो कंहिंजो बि न खणंदुमि पर सम्झी पाण ई वेंदो जवाब ॾियो जॾहिं हिजरत जी राति हुई रहमत जी बरसात हुई बिस्तरे ते सुणे अलीअ जो साथ हुयो सफ़र में अबू बकर जी ज़ात गॾु हुई मां तोखां थो पुछां हुजूर अबू बकर सिद्दीक़ सां गॾु जेॾी महिल ग़ार में पहुता दुश्मननि जा टोला उन ग़ार ताईं पहुता या कोन पहुता जवाब ॾियो सोची जवाब ॾियो दुश्मननि जा टोला ग़ार ताईं पहुता हुजूर ग़ार में हुया दुश्मननि जो ॻाल्हाइण ॿुधी रहिया हुया दुश्मननि खे ॾिसी रहिया हुया तो जवाब ॾे हुजूर जी खुशबू उन्हनि खे आई या कान आई जवाब ॾियो हुजूर जी खुशबू उन्हनि खे आई या कान आई
चौकानाई केर चई सके तो हिन गुलाब जे गुल में अगरो खुशबू हुई हाणे काने का हा हा इन गुलाब जे गुल जी खुशबू त अॻिते पोइते थी सघे थी पर मुंहिंजे मुस्तफा जे प्यार जी खुशबू कॾहिं बि घटि नथी थी सघे मुंहिंजे मुस्तफा जी खुशबू इंसान त छा जानवर बि ॼाणंदा हुया लेकिन यादि रखी छॾिजां खुशबू उन्हनि खे ईंदी हुई जन जूं दिलनि में मुंहिंजे मुस्तफा जो प्यार मौजूदु हूंदो हुयो अॼु बि खुशबू उन्हनि खे ईंदी आहे यार ईंदो आहे भेड़ो पाईंदो आहे मगर दिल उन्हनि जी ॿुधाईंदी आहे खुशबू उन्हनि खे ईंदी आहे जन जे दिल में यार जे खुशबू जी जॻह हूंदी आहे जवाब ॾियो दरड़े ताईं पहुता कंहिंखे खुशबू आई छो हुनखे नक कोन हुयसि जवाब ॾियो खिलो न साईं जवाब ॾियो नक त हुयनि नासूं ॿई हुयनि मुंहिंजे ख्याल में तोखा असांखां बि टिकी हुयनि डोड़ा हुया डोड़ंदा आया हुया नक बि हुयनि मुंहिंजो मुस्तफा सराफा खुशबू मुंहिंजो महबूब सराफा चो मुंहिंजो महबूब सराफा आहे मुंहिंजो महबूब खुशबूदार नबी सोने अबू बकर सिद्दीक़ खां वठी करे जिन बि हुजूर जे दीवाने खां कुझु हो ॿुधाईंदो त मुंहिंजो मुस्तफा जिथो वेंदो आहे रुॻी खुशबू थी वेंदी आहे उम्मे महबत खां कुझु त कीअं मुंहिंजे मुस्तफा जो पीछो कंदी आहे हूअ ख़बर न पवंदी आहे खुशबू ॾिसंदी मदीने जे पहुचंदी आहे ॻाल्हि खे खुटाए वठां खुशबू त हुई पर ईंदी उन्हनि खे जन जे लाइ दिलियूं मुंहिंजे मुस्तफा जे प्यार सां सजायल हूंदियूं आहिनि जेकर दिल खे न सजाईंदे त खुशबू कान ईंदी भला पोइ अञा हिकिड़ो जुमिलो पोइ ते वठी हलिया मुंहिंजो हुज़ूर मदीने जो ताजदार जंहिं बिस्तरे ते आरामी हुया हुज़ूर जॾहिं बिस्तरे तां उथिया त घणा हमरा ॿार बीठा जो 40 हेॾा तोड़ा फाड़े बीठा हा 40 बीठा हुया मुझे मुस्तफा जी तमन्ना हुई मौला ये मां मुस्तफा जा दोस्त न आहिनि ये मां मुस्तफा जा बेअदब दुश्मन आहिनि मौला मां इतो लॻा पर इन्हनि जे नज़र चो इन्हनि जे नज़र मुझे रब चयो मुस्तफा यही थींदो मालिक माया खालिक माया दुआ तुझी कबूल न थो कया जे तुझी दिल थी चवे त मौला अखिन हूंदे नूर हूंदे बेनूर करीन महबूब तुरगी थोड़ो मिटड़ी के हीअ कर हथ तुझो मां रब तो चवा तुझो न पर मुझो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुझा मुस्तफा हथड़न सां तो छिलायो पर मां रब तो चवा मुंह उछलायो मुझो महबूब चवे मौला ही 40 माण्हू असन अखियुनि सां न ॾिसनि रब तो चवे न ॾिसंदा हुजूर हिन जिस्म सां अॻियां गुज़री वियो कंहिंजे बि नज़र कोन आयो 40 बीठा हुया हिकिड़ो बि नाबीन कोन हुयो हुजूर अॻियां गुज़री वियो नज़र कोन आयो छो कोन आयो हुजूर चाहियो त इन्हनि जे नज़र न अचा जन जे लाइ हुजूर चाहींदो आहे त इन्हनि जे नज़र न अचा अखियुनि हूंदे साम्हूं बि ॾिसी कोन सघंदा आहिनि पर जेके मुस्तफा दीदार कराईंदो आहे भले वर इस्ताब ते हुजे कमरे में बंदि हुजे सवड़ मथां पई हुजे निंड में भी मुझे यार जा दीदार कंदो आहे या न कंदो पक ॼाण मुंहिंजो यार केॾो पाईंदो नज़र उन्हनि खे ईंदो आहे जन खे मुंहिंजो मुस्तफा चाहींदो उन्हनि खे नज़र ईंदो सभु कंहिंजे ॾिसण जी हाजत नाहे सभु कंहिंजे ॾिसण जी जाइ नाहे त पोइ उन्हनि सां ज़िद छो थो करी जेके ॾिसी नथा सघनि तुंहिंजे हरूभरू आहे उनखे चई न तव्हां सचा छा हदीस बयान कयो उलमा वेठा आहिनि मुंहिंजे महबूब जे दरबार में अबू जहल आयो मुझे हुजूर अलाए छा छा पियो चवे हुजूर जो सच थो चवे हुजूर फरमाए सच थो चई अबू लहब जीअं वणेसि पियो चवे हुजूर फरमाए सच थो चवे अबू बकर सिद्दीक़ चवे मुंहिंजा मुस्तफा मुंहिंजो अबो अमा कुर्बान वञनि हुजूर चए सच थो चवे
फरमाए ओ मुंहिंजा आका तुंहिंजे हिक हिक कदम तां अलीअ जी जान कुर्बान वञे। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए सच थो चवे आले रसूल कुर्बानीअ जी पेशकश करे। मुंहिंजो हुजूर चवे सच सहाबा पेश कर। हुजूर चवे सच मुखालिफ दुश्मन बेअदबी करे। हुजूर चवे सच सहाबा परेशान या रसूल अल्लाह हे बदनेकी तो करे इहो भी सचो हे नेकी तो करे ही भी सचो। आखिरी हदीस जो हवालो ॿुधो मुझे मदीने जे मीर जवाब ॾिनो ओ मां मुस्तफ़ा जा दीवानो परेशान न थियो परेशान न थियो। मां मुस्तफ़ा जी ज़ात हिक दर्शनीअ जे मिसला दर्शनीअ में ॿियो नज़र कोन ईंदो आहे पंहिंजे अंदर जो आईनो नज़र ईंदो आहे। अबू बकर के पाजी सदाकत नजर थी अचे अबू जहल के पाजी कुथाई नजर थी अचे तो मुझो मुस्तफा अज भी आईनो मुझो महबूब अज भी आईनो आईने में पाजी शक्ल नजर ईंदी आहे। वो जेको आईने में निहारे थो यानी ज़ाते मुस्तफा में निहारे थो उनखे पाजी शक्ल नजर थी अचे। जेकॾहिं इश्क ऐं मोहब्बत वारो आहे त चवे थो फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह। नारा थो हणे उनखे लफ़्ज़नि में नज़र नथो अचे उनखे इश्क में नज़र थो अचे। ऐं वरी जंहिंखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ थोड़ी 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 फअम्मल लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन कहिड़ो कुरान पढ़ी कहिड़ो पढ़ा कहिड़ियूं आयतूं कुरान जूं पढ़ा। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में कोन फरमायो फअम्मल लज़ीन फी क़ुलूबिहिम ज़ैग़ुन फयत्तबिऊन मा तशाबह मिनहु इब्तिग़ाअल फितनति वब्तिग़ाअ तअवीलिही वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाह। अल्लाह फरमाए थो जंहिंजे अंदर में न कची आहे जंहिंजे अंदर में न मुंहिंजे यार जो प्यार न आहे उहो उन बुग़्ज़ जे करे मुतशाबिहात जो सहारो वठी तावीलूं था कनि। कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। सच थो चवी रब जो क़ुरान परहक क़ुरान कोई शक न आहे ला रैब क़ुरान पर इहो बि त जवाब ॾे त मुंहिंजे मुस्तफ़ा जॾहिं इहा आयत तिलावत कई त साम्हूं केरु हो जो अबू जहल हुयो अबू लहब हुयो उतबो हुयो शैब हुयो। हुजूर फरमायो मां बि त तव्हांजे मिसल आहियां मां बि त तव्हांजे मिसल आहियां अचो अचो मां मुस्तफ़ा सां ॻाल्हायो। हुजूर जो मक़सद हुयो ही ईंदा वञनि ही सवाल कंदा वञनि मां मुस्तफ़ा मोजिज़ा ॾेखारींदो वञा। हो जॾहिं वेझो आया हुजूर खे ॾिसी करे वेझो आया मुठ में पथरियूं खणी आया चङो भला जेकॾहिं आहीं त असां जहिड़ो पर जे नबी थो सदाई त पोइ ॿुधाए मुठ में छा आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा मुर्की चवे थो मां ॿुधायां त तव्हांजे मुठ में छा आहे या तव्हांजी मुठ ॿुधाए त मां केरु बीठो आहियां। मुझे हुजूर फरमायो मां ॿुधायां त तव्हांजे मुठ में छा आहे या तव्हांजी मुठ वारी शइ ॿुधाए त तव्हां पंहिंजे साम्हूं बीठा हो। उन जो कॾहिं ईअं बि थियो आहे मुस्तफ़ा फरमायो अॻ में को ख़ातमुन नबीयीन बि आयो आहे। तव्हां चओ था कॾहिं ईअं थियो न आहे मां मुस्तफ़ा थो चवां अॻ में को इमामुल अंबिया आयो बि त न आहे जेको अॻ में न थियो आहे उहो अॼु थींदो। मुंहिंजे मुस्तफ़ा निगाह कई आहे निहार त सही निगाह कंहिंजे कई मुठ कंहिंजी चओ अबू जहल जी जवाब ॾे मुठ कंहिंजी हुई अबू जहल जी मुठ में बाह कंहिंजी आहे अबू जहल जी कंध कंहिंजो अबू जहल जो मुठी कंहिंजी अबू जहल जी जिस्म कंहिंजो अबू जहल जो अबू जहल साह वारो आहे मुठी में साह वारी आहे जिस्म में चुरखुर जेका मुठीअ में पथरियूं उहे बेजान आहिनि पत्थर जा टुकड़ा आहिनि सुक बंदि कयो वेठो आहे। ऐं यार तवजह त कर ऐं मुछड़ा दोस्त तवजह त कर मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे त जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार साम्हूं ईंदा त मां चपल जे पथरनि खे बि वफ़ादार बना हुजूर जा कलमा पढ़ाए छॾींदा। दीवाना तो परे जी ॻाल्हि आहे मस्ताना तो परे जी ॻाल्हि आहे। जॾहिं अबू जहल जहिड़ा गद्दार हूंदा त उनजे मुठ में बंदि मुंहिंजे हुजूर जॾहिं निगाह कई निगाह मुस्तफ़ा ॾे निहार हुजूर निगाह कई आहे कहते निगाह कई आहे अबू जहल ते न अबू जहल ते न अबू जहल जे बूथ ते न
मुझे मुस्तफा के वणे को तो जेको खणे थो वो भले बेजान पत्थर ते नजर कया तो पत्थर के हुजूर फरमाया खोल द सही ये जो खोले तो अखरी सी चुन अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु जवाब दे मुझो नबी द गैब दान नबी आ तू मनी या न मनी पर जवाब दे वो तब ॿुधायो त ख़ुदा जो महबूब बीठो आहे जवाब मिलियो ग़ैब दान नबीअ जो निगाह कई त पत्थर खे बि रब ग़ैब ॾेई छॾियो ग़ैब दान नबीअ जे निगाह सां अल्लाह पत्थर खे बि इल्म अता करे छॾींदो आहे त मूं चयो तो नतीजो ख़बर ॾे छा निकितो अबू जहल देर करण पत्थर जी मुठ हुई जॾहिं कलमे जो आवाज़ आयो अंदर जॾहिं कदमनि में किरियो मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्गियो उन जबर पत्थरनि सां ॻाल्हायो पत्थरनि चयो महबूब सालनि खां पोइ सिखो त कॾहिं ॾींहुं हूंदो जो मुस्तफ़ा जो कदम नसीब थींदा अॼु तुंहिंजे कदमनि खे चुमी ॾियण जो रब मौक़ो ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ त सोचे वठ मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो अना बशर मिस्लुकुम लेकिन कंहिंखे जंहिंजी पहुच जेतिरी हुई जंहिंजो अकुल जेतिरो हुयो जंहिंजी सम्झ जेतिरी हुई उहो ई महबूब मुस्तफ़ा उहो ई महबूब मुस्तफ़ा अबू बकर सिद्दीक़ मौजूद आहे उमर फारूक मौजूद आहे उस्मान ज़िन्नूरैन मौजूद आहे अली मुर्तज़ा मौजूद आहे तलहा मौजूद आहे ज़ुबैर मौजूद आहे सलमान फारसी मौजूद हुजूर रोज़ा थो रखे सहाबा रोज़ा रखिया हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो हुजूर कोन खाधो सहाबा कोन खाधो ॿियो ॾींहुं गुज़री वियो हुजूर कोन खाधो सहाबा कोन खाधो जॾहिं टियों ॾींहुं जो सहाबा कमज़ोर थी विया मुंहिंजे मुस्तफ़ा निहारे पुछियो इहो ख़बर ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदा पिया वञो या रसूल अल्लाह महबूब रोज़ा रखिया असां बि रोज़ा रखिया मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो अर्जुकुम मिसली जो त साम्हूं अबू जहल कोन हुयो अबू लहब कोन हुयो उतबो शेबो कोन हुयो मुनाफिक कोन हुया मुखालिफ कोन हुया मुझे मुस्तफा जा दीवाना हुया ॿियो ख़बर तव्हां मां कहिड़ा मुंहुं जहिड़ो लब्बैक या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह असां त मुंहिंजे मुस्तफा जा ग़ुलाम आहियूं असां त महबूब जा दीवाना महबूब जे कदमनि जे दस जे बराबर बि न आहियूं मुंहिंजे मुस्तफा फरमायो मां पंहिंजे रब वटि खाईंदो बि आहियां पीअंदो बि आहियां मां पंहिंजे रब वटि चओ पंहिंजे रब वटि हिकु जुमिलो दोहराइणो ॾे अंदर अम्मा आयशा सिद्दीका मुझो मुस्तफा अचे वने तो खाए पे तो अंदर वारन के भी खबर काने महबूब किए तो अचे ही खाए पे बाहर वारन के भी खबर काने जडे सहाबा के मुस्तफा जे अचण वञण जी खबर नथी पवे अज़वाज मुतहरात के खबर नथी पवे त तो के किए खबर पवंदी त मुस्तफा किए आयो ही किए वने ऐ मुझा मुसलमान भा त मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे अंदर में जेतिरी मोहब्बत हुई हुजूर उन जे अॻे पाण खे ईअं ज़ाहिर कयो सहाबा आलो आया हुजूर फरमायो मिस्री त मुंहिंजो न मुंहिंजा आका असां त दीवाना हो हिकिड़े मिंट जे लाइ ओ मुसलमान कलमे पढ़ण वारा सहाबा जो नालो अड़ वठी करे पंहिंजे पाण खे चमकाइण वारा सहाबा जहिड़ो प्यार त ख़ुदा खे नसीब करे जॾहिं मुंहिंजा मदीने जा मीर मके खां हिजरत करे मदीने तैयबा अची रहिया आहिनि मदीने जा माण्हू इंतज़ार करे रहिया आहिनि हुजूर जो अॻ में कॾहिं दीदार कोन कयो आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मस्जिद क़ुबा वारे मक़ाम ते अचनि था हुजूर ते तशरीफ़ फरमा अचनि था हुजूर ते पढ़ला फरमाइनि था मुंहिंजे हुजूर जा दीवाना जन ॾिठो ई कोन हुयो हुजूर अबू बकर सिद्दीक़ हो जेको 3 ॾींहं 3 रातियूं मुस्तफा सां गॾु ग़ार में रहियो आहे न रुॻी ग़ार में रहियो आहे पर यार जे प्यार में रहियो आहे अहिड़ो प्यार में रहियो आहे जो सदाईं दुआ घुरंदो हो मौला अखियूं मां अबू बकर जूं हुजनि चहिरो मुंहिंजे हुजूर जो हुजे रब दुआ क़बूल कई हंज अबू बकर जी सिर मुंहिंजे मुस्तफा जो को दीदार कर कायनात में सुने अली मुर्तजा शेर खुदा के हज में मुझे महबूब ऐलान कर अदा अली हज के ही कर
अबू बकर सिद्दीक के हुजूर फरमाया टंगू ही कर मां तुझे रहने ते नहीं रखया केडा अजीम इंसान कायनात जा मुझा दोस्त अजीज जेदी मला हुजूर जा दीवाना आया खबर का नहीं तो हुजूर केड़ान सहाबी अबू बकर केड़वा छो त सहाबी ने करे डिठो न कि हुजूर के न कि सुने अबू बकर के रुकी हिकड़ो झगड़ी हबशी में चारो साथड़ो फुल में हुजूर जे बजा अबू बकर सिद्दीक जे वेझो आयो अबू बकर सिद्दीक जे इज्जत गैरत गवारा न कयो त हुजूर के छदे मुंह ने अचे चंद में उथी बीठो मांजे कुल्हन तो चादर लाहे मुझे आका जे मथा करे बीही रहियो त अचण वारे के खबर पवे त जेको वेठो आ उहो आका है जेको बीठो आ उहो गुलाम। ऐ मुसलमान अखियूं खोल या सहाबा जी अकीदत जो मुझे महबूब मुस्तफा जे मथा अख भी बर्दाश्त कर जिला तैयार न वो मुझे रब भी चे ऐ अबू बकर मां अल्लाह तुझे दिल के जाने वयस मां रब तुझे दिल के सुञाणे वयस तो नंढड़ी बराबरी में कबूल न कया तो गुलामी कबूल करे मुझे यार जे मथा छाव कया ऐ अबू बकर हाणे मां रब तो से राजी हां तो मुझे यार जे मथा कपड़े जी छाव कया मां तो के यार जे भर में सुमारे गुंद से खजरा जी छाव करे छड़ी दो मैं कयामत ताईं उन छाव में होंदे दुनिया ईंदी विंदी तो ते महबूब ते दुरूद सलाम पढ़ंदी विंदी वंडड़ो तोखे भी मिलंदो विंदो मुझे हुजूर जा दीवानो मुझे आका जा परवानो मुझे महबूब सा प्यार कयो हुजूर जे सहाबा सा प्यार कयो हुजूर जे आल सा हुजूर जे बचड़न सा प्यार कयो वाहिद कायनात जी जमात जेका हुजूर सा भी प्यार कंदी आ हुजूर जे हिक बचड़े सा भी प्यार कंदी आ हसन हुसैन के गले जो हार समझदी आ अम्मा खातून जन्नत सा प्यार कंदी आ अली मुर्तजा शेर खुदा के मुश्किल कुशा समझदी आ वा कहिड़ी जमात आ जो पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे मुरीदन जी जमात आ नक्शबंदी हुजन कादरी हुजन चिश्ती हुजन सुहरवर्दी हुजन जे भी अल्लाह जे वली जा गुलाम हन उनन जो अकीदो आ अबू बकर सिद्दीक जी सदाकत हका उमर फारूक जी अदालत हका उस्मान सिद्दूर जी हयातारी हका शेर खुदा जी मुश्किल खुशाई हका हसन हुसैन जी जन्नत जी सरदारी हका अम्मा फातिमा ज़हरा जी सरदारी हका सूरे अब्दुल कादिर जीलानी जी वलियन जे मथा गौसुल आजम जी जेका उहा निस्बत हका सब के मुझे यार सा प्यार आ तवा के भी यार सा प्यार मुखे भी यार सा प्यार इंशाअल्लाह न हिते चाहो ख्वार न कब्र में थीदासी ख्वार हिते भी सरशार कब्र में भी सरशार छो त ता जो असा जो आहे मदीने जो ताजदार कमखार अल्लाह फरमाया या अय्युहन नबी ऐ मुजाहिद जो खबर दीदर महबूब इन्ना अरसलनाका शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा असा तो के शाहिद बनाए मोकलियो असा तो के खुशखबरी बनाए मोकलियो असा तो के ड्रेजारिंदर बनाए मोकलियो पर सूरत के में वदाइयन इल्लाह बिइज़निही वसिराजल मुनीरा मा अल्लाह जे तरफ सदीद पर एड़ो सदीदर बनाए मोकलियो जेको सिज दुनिया में ॾींहं जी रोशनी कंदो आ रात जो न मुंहिंजा मुस्तफा तो के सिराज बनाए मोकलियो आ न रात हुजे न ॾींहुं हुजे मुंहिंजा मुस्तफा तो जो नूर कॾहिं बि घटि थियण वारो कुरान जी आयत युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून। मुंहिंजा महबूब तुंहिंजे नूर खे अल्लाह बुलंदो बाला करे छॾियो आहे विसाइण वारा विसाइण जी कोशिश कनि पाण विसामी वेंदा तुंहिंजे नूर खे कुझु बि करे कोन सघंदा। अॻियां अल्लाह फरमायो हुजूर के अल्लाह ना जने अॻियां छा थो चवे वबशिरिल मोमिनीन ओ मोमिनो तव्हांखे मुबारक आहे खुशखबरी कुरान ॿुधोनी वबशिरिल मोमिनीन ए ईमान वारा तव्हांखे खुशखबरी मुबारक हुजे कहिड़ी मुबारक बिअन्न लहुम मिनल्लाह फضलन कबीरा अल्लाह जे तरफ का बड़ी मेहरबानी तव्हांजे मथां थी आहे जो पंहिंजो यार तव्हांखे ॾिनो अथनि। मुंहिंजा मौला इन मेहरबानी ते छा कयो बिफضलिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिक फलियफ़रहू खुश थियो खुशियूं कयो मौला नतीजो छा आहे वो खैरुम मिम्मा यजमऊन ये जेके करोड़ अरब खरब रुपया थे ये तब भी गई मुझे मुस्तफा सा प्यार कदे इहो अदी गई
मुझे महबूब सा प्यार कयो, मुझे महबूब जे आमद जो खुशू कयो। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह जा लख एहसान जो अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे महबूब मुस्तफ़ा ॾिनो आहे। हे जुमिलो चई मां था तो चओ गॾिजी मूंखे चवरायो। आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहो जो लगी पई बहार दिल चवे थी झूमी चमा मत लख फेरा मरहबा चवा ओ मत सब फेरा मरहबा चवा सरकार जी आमद आका जी आमद दाता जी आमद महबूब जी आमद छाप थी पे मीलाद करणो न छॾींदासीं चओ या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं छाप थी पे मीलाद करणो न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवणो न छॾींदासीं छो दुश्मन जे लाइ तलवार दुश्मन जे लाइ तलवार केॾी लॻी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख फेरा मरहबा चवा मरहबा चवा आखिरी बिस्लो अहिड़ो दिल पर आहे मिलियो साईं गुल मोहम्मद ख़ुशि छो न थियो अहिड़ो दिल पर ॾिनो ख़ुशि छो न थियो जान ऐं दिल सां असां गॾिजी जशन ऐं ईदो कयो अहिड़ो दिल पर ॾिनो ख़ुशि छो न थियो जान ऐं दिल सां असां था जशन ऐं ईदो कयो छो हर आशिक निर्वार हर आशिक निर्वार केॾी लॻी पई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख फेरा मरहबा चवा मरहबा सरकार जी आमद आका जी आमद महबूब जी आमद मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा आशिकान मुस्तफा के बिशमूल फकीर अली नवाज उन जा तमाम खानदान जा फर्द ऐं दोस्त सभिनी खे मुंहिंजे महबूब जे जश्न